नाज़रीन, चंबड़ में चाकर ऐं मीराखोरी शाख जे पुछड़ियनि जे आबादगारनि पारां पाणी जी बदतरीन घोट ऐं पुछड़ियनि ताईं पाणी न पहुचण ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो वियो आहे। उन हवाले सां पेश आहे अशरफ मंगरियो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चंबड़ तालुके जे अंदरि जेको पाणी जी शदीद खोट अख़्तियार करे हुई आहे। चंबड़ जी मीराखोरी ऐं चाकर शाख जे सवें आबादगारनि जेको सो बुकेरानी रेगुलेटर ते जेको एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे, धरणो आयो आहे। उते जेको सो पुलिस ऐं आबादगारनि में पूरी चकरियूं बि थियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ थाणनि मां जेको सो पुलिस जेको ज़िले जे टंडोलियार जे मुख़्तलिफ़ थाणनि तां पुलिस जा वॾा टाला उते पहुतल आहिनि ऐं टंडोलियार जे मुख़्तलिफ़ थाणनि तां जीअं त मिसण आहे, चंबड़ आहे, बुकेरा शरीफ़ समेत ॿिया पुलिस जे एहलकार उते पहुतल आहिनि ऐं टाला वॾा पहुतल। अचो त हुन हवाले सां आबादगारनि खां पुछंदासीं त वधीक हुननि जो छा चवणु आहे। शाख वाए गानी ज़ुल्म हर वारे वाराबंदी चाकर शाख जी आहे, मीराखोरीअ जा न नवन महलनि जी वाराबंदी आहे, न ज़ोर जी वाराबंदी आहे। एच डी आयो उन बि नओं आयो आहे, नओं आयो आहे वरी जे इंजीनियर आयो आहे। 3 ॾींहं थिया आहिनि, कारनामो को बि कोन कया त ॿधण चाकर शाख जो। राति एफआईआर लाइ लेटर ने एफआईआर कान कटी। हिन जो ज़ोर आहे त चाकर ॿधण ॾियो, चाकर ॿधण कोन ॾींदासूं, मरण मरी वेंदासूं, शाख ॿधण कोन ॾींदासूं। जे शाख ॿधूं त हाई कोर्ट ते असीं संगरुनि जे मातम सां पंध रैली कढंदासूं, हाई कोर्ट ते वेंदासूं, दाईंदासूं, शाख ॿधण कोन ॾींदा। चीफ साहब पाण अचे विज़िट करे त खेसाने खां पाणी केतिरो पियो अचे ऐं मीराखोरी क्रॉस ते पाणी केतिरो आहे, इहो विच में किथे गाइब आहे। घणा वाटर कोर्स खुलिया पिया आहिनि। कॾहिं बि जीअं ई हिननि वाराबंदी शुरू कई आहे, काई शाख वाराबंदी में कोन थी। सिर्फ़ु इन्हनि 2 शाखनि ते वाराबंदी करे हुनखे ॾियनि था पाणी, हुनखे ॾियनि था। असांखे चवंदा असां टेल वारा ज़मीनदार, पर टेल वारा ज़मीनदार दाऊं कंदा न, असां वटि पाणी कोन्हे। असां 9 इंच 10 इंच शाख में पाणी आहे, छा असांजो पीच थींदो। हीअ असांखे 3 हफ़्तो हर ऑफिस 8 ॾींहं बदिली कंदा आहिनि ऑफिसर खे। बस तूं वञ हिननि खे मुतमइन करे। असांखे हथरादू खोट ॾियो, असांखे सुकाए, असांखे तबाह करे, असांजा बच्चा पाणी दुबा पिया पीअनि। उते हली पुछड़ीअ में ॾिसनि असां कहिड़ी नाइंसाफ़ी आहे। ऐं हिते तूं मुंड जे वाटर में तूं वञी ॾिस कंहिं माण्हू पियो मट ॿधनि पिया चाकर शाख पाणी पिया ॾियनि। बुके रागियुनि खे माना पाणी फुल वाटर खे 9 महिल खे ॾियणो आहे। वाटर ॿधण लाइ कोन पिया कनि, सिर्फ़ु इन लाइ करे हाणे वाटर ॿध छा वाटर ॿधबा इहे थी की 5 फुट पाणी मथे चढ़ंदो, छा ॿधबा। हिसां नाजाइज़ असां 3 हफ़्तो थियो, असां ज़ुल्म, असां नाफ़त। सिंध वज़ीर आला साईं मुराद अली शाह हिननि खे ॾिस खुदा रहा, हिननि खे असांजी जांच कर। पानी का घटवत की वजह से नहीं है, हक तलफी पर इशू यहाँ पे इकट्ठे हुए हैं। हमारे साथ हमेशा जो है ये नाजायज़ी करते हैं और ये वाराबंदी करते हैं, और ये वाराबंदी कोर्ट के हिसाब से जो है नहीं है, और इनको जो है इस तरह से नहीं करना चाहिए। और ये पानी को जो है बिल्कुल पूर्ण तरीके से सबके साथ बराबर तकसीम करना चाहिए। कैमरामैन फिदा बलोच सां गॾु मोहम्मद अशरफ मंगरियो, मेहरान टीवी, चंबड़।